रियासती ऐं आसपास में चौमासे जी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदड़ बरसात सबबि मेमण मोहल्ला, उमराणी मोहल्ला, मल्हा पाड़ो, इंतिशाम शाह कॉलोनी, राजपूत टाउन, ईदगाह पाड़ो, कलोड़ा कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो। केतिरा ई न कचनि घरनि खे नुक़सानु थियण जो अंदेशो। मुसलसल बरसात सबबि ॻोठ उर्स सोलंगी, ॻोठ मंगू, ॻोठ जलबाणी, ॻोठ दातू मंगू ऐं ॿियनि ॻोठनि में ॻोठाणनि जे घरनि में बि बरसाती पाणी दाख़िल थियण सबबि केतिरा ई कचा घर ढही पट पइजी विया। मुख्य बस स्टॉप चौक, ईदगाह रोड, पुराणी नादरा ऑफिस रोड, सब्जी मंडी रोड, सिनेमा रोड, सरकारी अस्पताल अंदर ऐं ॿियनि हंधनि ते बरसाती पाणी बीह वियो। सिंध हुकूमत जी हुकूमत एमरजेंसी सूरतहाल में हलंदड़ बरसात दौरान टाउन अमले पारां बरसाती पाणी मुख़्तलिफ़ हंधनि तां निकाल करण जो सिलसिलो पिणु जारी आहे। टाउन इंतिज़ामिया ऐं सिहत खाते अमले समेत ॿियनि इदारनि जा अमलदार पारां डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ जे हुकूम ते कंहिं अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। मुसलसल बरसात सबबि शहरनि खे सख़्तु ॾुखियायूं पेश अचणु लॻियूं। बरसात सबबि बिजली जा केतिरा ई फीडर ट्रप करे विया। गुज़िरियल 15 कलाकनि खां बिजली मुकमल तौर ते बंदि। ॿिए पासे मुसलसल बरसात सबबि वणनि, भाॼियुनि जे फसलनि समेत खजियुनि जे बाग़नि खे बि कापारी धक। वापारी हारियुनि में ॻणतीअ जी लहर। जॾहिं त मुसलसल बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो, मौसम ख़ुशगवार थी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।